उडेरोलाल विलेज उडेरो स्टेशन ते हलंदड़ ज़हरीले मावा गुटका मेन पुड़ी ऐं सफ़ीना जो कारोबार उरूज ते हली रहियो आहे। ज़हरीले मावा गुटका वापराइण सबबि केतिराई इंसान कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला थी पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए चुका आहिनि, जिन में गुज़िर राति उडेरोलाल वासी नौजवान ताजन ख़ासकेली कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला थी पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। जिते हिन नौजवान जी मौत खां पहिरीं बि उडेरोलाल जा राहकू मोहम्मद अली ख़ासकेली, मंज़ूर अबड़ो, ज़ुल्फ़ार कुरैशी ऐं 2 औरतूं पिणु ज़हरीले मंशियात वापराइण करे कैंसर में मुब्तला थी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे चुका आहिनि। जिते अञा ताईं मावा गुटका खाइण करे शाहिद मक्सी, सग़ीर अब्बासी समेत हिकु औरत पिणु कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला थी पंहिंजो इलाज कराए रहिया आहिनि, पर उन जी उबतड़ इंतिज़ामिया अहिड़े कुदे कारोबार खे रोकराइण में नाकाम थी चुकी आहे। जिते उडेरोलाल जी सान्या वंदन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खे अपील कंदे चयो आहे त उडेरोलाल ऐं उडेरोलाल स्टेशन ते हलंदड़ मावा गुटका ऐं सफ़ीना जहिड़े कारोबार खे बंदि कराए मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे नई नस्ल खे कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।